वसुदेवसुतं देवकंसचारूणमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। एक कृष्णं सर्वदेवा, एक कृष्णं सर्वदेवा, देव देवात्मः देव। एक कृष्णं सर्वदेवा। नानक ताका दास है, नानक ताका दास है, सोई निरंजन देव। एक कृष्णं देवा देव बोल श्री कृष्ण भगवान की जय। प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा श्री कृष्ण भगवान जी स्तुति असां श्रीमद भगवत गीता ते सत्संग शुरू था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। भगवान श्री कृष्ण जंहिंजो हींअर जन्मोत्सव अचण वारो आहे, जन्माष्टमी, जे अद्भुत लीलाऊं कयूं, आनंद रस ॾियण वारियूं लीलाऊं, उहे जॻहियूं अॼु बि आनंद ॾियनि थियूं जिते भॻवान उहे लीलाऊं कयूं। उन कुझु उपदेश बि कयो आहे। उहो उपदेश भगवत गीता जे रूप में असां वटि आहे, जंहिंखे हर कोई वक्ता पंहिंजे पंहिंजे मत जे अनुसार श्रवण कराईंदो आहे, ॿुधाईंदो आहे। त असां बि भगवत गीता खे सिंधीअ में ॿुधी रहिया आहियूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। 16 नंबर अध्याय हली रहियो आहे, देवासुर संपत्ति विभाग योग। हिन सृष्टिअ में ॿिनि प्रकारनि जा माण्हू आहिनि, हिकिड़ा दैवी संपत्ति वारा, ॿिया आसुरी संपत्तिअ वारा। जो असां ॿुधी चुका आहियूं। भगवान कृष्ण इहो बि ॿुधायो, अभिजातस्य, इहे अवगुण या गुण या संपत्ति माण्हू खणी करे पैदा थींदो आहे। जन्मजात ये
संपत्ति खणी ईंदो आहे। ऐं आसुरी संपत्तीअ सां गॾु जोड़ियो, माना आसुरी जेके गुण आहिनि जेके असां ॿुधासीं, मूल त आहे अज्ञान, उहो माण्हू खणी करे ई ॼमंदो आहे। इन जो मतिलबु असांजो जेको प्रकृतिअ सां संबंध आहे, अटैचमेंट आहे, मां ऐं मुंहिंजो, इहो ॼमण खां ई शुरू थी वेंदो आहे। जबकि असांजो संबंध आहे कोन। असांजो जेको स्वरूप आहे, आत्मा जेका आहे, उनजो संबंध इन प्रकृतिअ सां कान्हे, जड़ पदार्थनि सां बि कान्हे, जगत सां बि कान्हे, पर भुल थी वेंदी आहे। छो त जन्मनि जन्मनि खां इहो अभ्यास थियल आहे। असां उहो तोड़े बि सघूं था। जेका भुल थी वई आहे, जो स्वामी राम सुखदास चयो आहे, जेको असां संबंध जोड़े छॾियो आहे प्रकृतिअ सां, मां ऐं मुंहिंजो, मां ऐं मुंहिंजो, इहो असां तोड़े बि सघूं था चाहियूं त। असां अगरि थोरो ई प्रयास कयूं, मां करणु छॾे ॾियूं ऐं मुंहिंजो सोचणु छॾे ॾियूं, त असांजो संबंध टुटंदो वेंदो इन मिथ्या जगत सां। ऐं मूल कारण उहो ई आहे, मां ऐं मुंहिंजो, आसुरी संपत्तीअ जो। आसुरी संपत्तीअ जो मूल कारण बसि इहो ई आहे, मां ऐं मुंहिंजो। मां सदाईं हुजां जीजीश्वा, जीअण जी इच्छा, मां सदाईं हुजां, सदाईं स्वस्थ हुजां, सदाईं भोग भोगींदो रहां, इहो मूल कारण आहे। पोइ बि सभु अवगुण पैदा थींदा वेंदा आहिनि। अॻिले श्लोक में इहो ई कुझु सम्झाए रहियो आहे श्री कृष्ण भॻवान, कि जेका आसुरी संपत्ति आहे, सा माण्हूअ खे ॿधी छॾींदी आहे, बंधन में विझंदी आहे, ऐं जेका दैवी संपत्ति आहे, सा मुक्त करे छॾींदी आहे। त जो 5 नंबर श्लोक श्रवण कयूं। दैवी संपत्ति विमोक्षाय निबंधाय आसुरी मता, मा शुच संपद दैवीं अभिजात असि पांडव। श्री कृष्ण भगवान चए तो इन 5 नंबर श्लोक में कि देवी संपदा मुक्ति जे लाइ थींदी आहे ऐं आसुरी संपदा बंधन जे लाइ, बंधन में विझंदी आहे। हाणे हिनखे सम्झो। जॾहिं माण्हू इहो वीचार आणींदो आहे कि मां भॻवान जो आहियां, मूंखे भॻवान खे ई पाइणो आहे, मूंखे हाणे केवल भॻवान खपे, ओॾी महिल ई उहे ई चेष्टाऊं कंदो जंहिंसां भॻवान जी प्राप्ति थींदी आहे, ऐं उहे चेष्टाऊं छॾे ॾींदो जिन सां संसार मिलंदो आहे। त थी वई न मुक्ति, दैवी संपत्ति अची वई न, आसुरी संपत्ति हटी वई। जीअं ई असां सोचणु लॻंदा आहियूं कि मां परमात्मा जो आहियां, परमात्मा मुंहिंजो आहे, मां भॻवान जो आहियां, हाणे मूंखे बसि उहो ई खपे, न चांद सितारे चाहिए, न कुछ और, ना कुछ खिलौने चाहिए। ये शेरा, हमें कुछ खिलौने नहीं, हमें तू चाहिए। असांखे सांसारिक प्रलोभन न खपनि, असांखे तू खपे। उनखे मुक्ति चयो वियो आहे। जेको परमात्मा जी राह ते हले थो, ऑटोमेटिक उनखे पोइ संसार नथो वणे, पोइ उनखे संसार जा चोचला, संसार जा प्रपंच इहे नथा वणनि, त उन संसार जे प्रपंचनि खां हू पंहिंजो पाण खे छॾाए थो छॾे। त माना आसुरी संपत्तीअ खां पंहिंजो पाण खे छॾाए थो छॾे, ऐं पोइ दैवी संपत्ति ऑटोमेटिक उन में ईंदी थी वञे।
जेको मुक्तिअ जे तरफ़ कदम वधाए थो परमात्मा जे तरफ़, उन ऑटोमेटिक उन में दैवी गुण ईंदा था वञनि। रामचरितमानस में ईंदो आहे, धर्म ते बिरती जोग ते ज्ञान। माना धर्म ते हलण जो फल छा आहे? रामचरितमानस त अजीब ॻाल्हि थो करे। असां ॿुधो आहे धर्म जो फल आहे सुख, ऐं धर्म ते हलंदे त तोखे सुख जी प्राप्ति थींदे। पर रामचरितमानस चए थो धर्म सां वैराग हासिल थींदो आहे। धर्म ते बिरती, बिरती माना विरक्ति। इहो वरी कीअं? पोइ मुरारी बापूअ ॿुधायो आहे कि धर्म ते हलण सां सुख बि मिलंदो आहे ऐं दुख बि मिलंदो आहे। सुख ईअं मिलंदो आहे कि धर्म कर्म कर त पुण्य जमा थींदा आहिनि, पुण्यनि जो फल सुख रूप में। पर ईअं बि त ॾिठो आहे कि धर्म ते हलणु शुरू कयूं त केॾियूं आफ़तूं बची वेंदियूं आहिनि। त माना धर्म जो फल दुख बि थींदो आहे। सुख जो असां अगरि उपभोग कयूं त हिसाब किताब बराबरि थींदो, पर धर्म जे करे जेको असांखे दुख थो मिले उन सां उत्पन्न थींदो आहे वैराग। त इनडायरेक्टली सुख ऐं धर्म जो फल आहे वैराग। धर्म ते हलण सां दुख ऐं दुख सां वैराग उत्पन्न थींदो आहे। उन वैराग सां धर्म ते बिरती जोग ते ज्ञान। उन वैराग सां पोइ योग पैदा थींदो आहे। संसार मां डिटेचमेंट, वैराग माना संसार मां डिटेचमेंट, फालतू ॻाल्हियुनि में न, ऐं परमात्मा सां योग, परमात्मा सां प्रेम, परमात्मा जी कथाउनि में आनंद अचणु, सत्संगत वणणु लॻे, इहो थींदो आहे। क्रम आहे इहो। धर्म ते, धर्म सां दुख, दुख सां वैराग, वैराग सां योग, ऐं योग सां ज्ञान। धर्म ते बिरती जोग ते ज्ञान, ऐं ज्ञान सां ज्ञान मोक्ष प्रद वेद बखाना। ज्ञान मुक्ति ॾींदो आहे, वास्तविक ज्ञान जंहिंमें सांसारिक कामना न आहे। वास्तविक ज्ञान कंहिंखे चइबो? जंहिंमें सांसारिक कामना न आहे। अगरि सांसारिक कामना आहे ऐं माण्हू चए ज्ञान बि आहे, सांसारिक कामना बि आहे, त उहा मिलावट आहे। ज्ञान में काई कामना न, बसि मुक्ति हूंदी आहे। ज्ञान जो फल मुक्ति। इहो ई पिया था भॻवान कृष्ण बि इहो ई पियो थो चए। इहा दैवी संपत्ति असांखे मुक्ति प्रदान कंदी आहे। रामायण में त एॾो विस्तार आहे, पर हिते भगवत गीता में केवल इहो आहे कि मुक्ति चाहीं थो त दैवी गुण धारण कर, आसुरी गुण हटाए छॾ। जेके आसुरी ख़राब दुर्गुण आहिनि इहे सभु हटाए। छो त आसुरी गुण ॿधंदा आहिनि, ॿधी छॾींदा आहिनि, बंधन में विझंदा आहिनि, ऐं दैवी गुण मुक्त कंदा आहिनि। बंधन मतिलबु जीअं हिन हॉल में तव्हांखे चयो वञे कि तव्हां ॿाहिरि नथा वञी सघो, इहो थियो बंधन। माना जिते सीमा अची वई, जिते का हद अची वई, उते चइबो आहे बंधन। ऐं जिते सीमा न आहे उनखे चइबो आहे स्वतंत्रता, मुक्ति। असां मनुष्यनि जी आत्मा जी पहिरीं चाहन आहे स्वतंत्रता, मुक्ति। हर प्रकार सां स्वतंत्र सां रहणु चाहियूं था, जन्मनि जन्मनि खां, ऐं करे बि था सघूं। असां अगरि ॾिसूं कि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मूंखे ॿधी थियूं छॾनि, चिंतन कयूं, उहे शयूं हटाईंदा वञो जेके असांखे बंधन में थियूं विझनि। बंधन में केरु केरु थो विझे? ॾाढियूं शयूं आहिनि। लोभ बंधन में विझंदो आहे, छो त लोभी माण्हू कॾहिं बि कोन चवंदो आहे कि मूंखे हाणे पैसो काफ़ी थी वियो। उहो चवंदो अञा घटि आहे पैसो, अञा घटि आहे।
माना उहो सीमित थी चुको आहे, ॿधिजी क़ैद थी चुको आहे। क्रोध बंधन में विझंदो आहे। जिते बि मौक़ो मिलंदसि क्रोधी माण्हूअ खे उते क्रोधित थी वेंदो, छो त हुन पंहिंजो पाण खे जोड़े छॾियो आहे क्रोध सां। लोभीअ पंहिंजो पाण खे लोभ सां जोड़े ॿधी छॾियो आहे। जिते सीमा आहे उते बंधन आहे, ऐं जिते सीमा न आहे, असीमता आहे, उते मुक्ति आहे। त लोभ बंधन, जिते असांखे लॻे कि असां हिते पराधीन थी वियासीं, हिते असां बंधन में पइजी वियासीं, सम्झो उते आसुरी संबंध आहे, आसुरी संपत्ति आहे। अगरि तव्हांखे लॻे थो मुंहिंजे परिवार जो पालन पोषण कीअं थींदो, चिंता आहे त बंधन आहे। पर अगरि तव्हां इहो सोचो कि अञा ताईं त बढ़िया हले पियो थो, अॻिते बि हलंदो, त इहा मुक्ति आहे। हिते ई बंधन, हिते ई मुक्ति। चिंताऊं अगरि घेरनि थियूं त बंधन आहे, पर असां अगरि चिंता न करे निश्चिंत थी वञूं त मुक्ति आहे। शरीर जी चिंता थिए त बंधन आहे कि हाणे छा थींदो, हाणे छा थींदो, का बीमारी न लॻी वञे, बंधन आहे। पर अगरि असां चऊं मां शरीर आहियां ई कोन, हिन शरीर खे जेको थियणो हुजे थिए, मां मुक्त आहियां, भली शरीर मरी बि वञे, मूंखे कुझु कोन्हे थियणो, त मुक्ति आहे। त मुक्तिअ जो अर्थ आहे असीमता, ऐं असीम जो अर्थ आहे जंहिंजो कोई सीमा न हुजे, फैलिजंदो वञे, फैलिजंदो वञे। असां ब्रह्मांड खे वैज्ञानिक चवंदा आहिनि ब्रह्मांड फैलिजे पियो थो, ऐं असां भॻवान खे बि ब्रह्म चयो आहे, जेको ॿिए न फैलिजंदो वञे, फैलिजंदो वञे। उहो छो त सीमित न आहे, असीम आहे। आनंद बि असीम आहे। जेके झील में ओशो दृष्टांत ॾींदो हो, कंहिं झील में हिकु पत्थर विझूं त हुन जूं तरंगूं फैलिजंदियूं वेंदियूं, फैलिजंदियूं वेंदियूं, केसिताईं जेसिताईं उहो किनारो न अची वञे। किनारो अची वियो त सीमा अची वई। असां जिन जिन शयुनि सां सीमा सम्झी ॿधिजी विया आहियूं, सम्झो उते बंधन आहे। ऐं जिते का सीमा कान्हे, ऐं ॾाढो सरल आहे। असां अगरि वर्तमान में जियूं, आनंद में जियूं, त असीम आनंद हिते जो हिते ई आहे। हितां ई दैवी संपत्ति जा सभु गुण अचणु शुरू थी वेंदा कि मूंखे हाणे कुझु खपे ई कोन, मूंखे कुझु पंहिंजे लाइ कान खपे, बसि आनंद मां ऐं मुंहिंजो परमात्मा, ॿियो कुझु बि न, त हिते ई आनंद आहे। स्वामी राम सुखदास चयो आहे कि जेको माण्हू दैवी संपदा अर्जित कंदो आहे, आसुरी संपत्ति हटाईंदो आहे, उहो पाण सां गॾोगॾु सॼे संसार जो बि भलो कंदो आहे, सभिनी जो कल्याण कंदो आहे। ऐं मूल ॻाल्हि बसि इहा ई आहे कि असांखे कुझु खपे ई कोन। अगरि कुझु मिली वञे त संसार जो संसार में ई लॻाइणो आहे, चाहे मन बुद्धि या इंद्रियूं बि संसार जी सेवा में लॻाए छॾियूं त आनंद ई आनंद आहे। असां असीम थी वियासीं। पर असां चऊं हे बि मुंहिंजो आहे, ही बि मुंहिंजो आहे, त असां सीमित थी वियासीं। असां ॾाढा सीमित थी वियासीं, नंढड़ी सी दुनिया ठाहे वेही रहंदा आहियूं। उहो बंधन आहे, ऐं उहा आहे आसुरी संपत्ति। जे कोई माण्हू थोरो बैंक बैलेंस, थोरो सोन, थोरो घर जो कूड़ो करकट इहो जमा करे रखे ऐं चए बसि इहो ई मुंहिंजो आहे, त उन खां वधीक ग़रीब ॿियो कोई कोन हूंदो। उहो बंधन में आहे। उहो किथां उहो सुख पाईंदो जेको आज़ादीअ जो थींदो आहे। अमीर माण्हू जंहिंखे ॾाढो पैसो आहे, बंगला आहिनि, उहो बि अगरि सीमित आहे, मां मुंहिंजो पियो थो करे, उहो बि बंधन में आहे। उहो बंधन में आहे त आसुरी संपत्ति ईंदी ई ईंदी, जेके असां अवगुण ॿुधी चुका आहियूं, उहे सभु उन में अची वेंदा, छो त उहो सीमित थी वियो, मुंहिंजे ताईं स्थिर थी वियो। पोइ बसि इहो चई सघिजे थो कि उनजी ज़ंजीर सोन जी आहे,
वो सोन जी ज़ंजीर खे आभूषण पियो थो सम्झे, पर वो बंधन आहे। जिते बंधन आहे, ये असांजी सत्संग पिया था कयूं, इहो बंधन कान्हे त आनंद आहे। कंहिं वीचारे खे नौकरी करणी हुजे, छोकिरे खे, उहो बंधन आहे। लॉकडाउन लॻी वञे, उनजे करे हुनखे छुटियूं मिली वञनिसि त ख़ुशि थी वेंदो, छो त बंधन खां मुक्त थी वियो। पर लॉकडाउन हूंदे बि कोई पंहिंजी ड्यूटी निभाए। असां पंहिंजी ॻाल्हि पिया था कयूं कि लॉकडाउन बि आहे ऐं असां सत्संग पिया था कयूं, तव्हां ॿुधो पिया था, त इहो बंधन कान्हे, छो त असां स्वेच्छा सां पिया था कयूं, असां आनंद में आहियूं। इनखे चइबो आहे कि जिते सीमा कान्हे, जिते नियम कान्हनि, जिते कोई पर्टिकुलर सिस्टम कान्हे, उते ई आनंद आहे, उते ई मुक्ति आहे। असां जॾहिं चाहे तॾहिं बि स्टॉप था करे सघूं, जॾहिं चाहे शुरू बि था करे सघूं। ऐं जेको ॿियनि खे बि असां आज़ादी ॾिनी आहे, जेको अचणु चाहे अची बि थो सघे, ऐं न अचणु चाहे त न बि थो अची सघे। ऐं इहो बि थो थी सघे कि ॾाढा दफ़ा माण्हू अची करे बि बंधन में ई हुजे। कुझु अहिड़ा बि हूंदा आहिनि, आया त सही, असां उन्हनि खे स्वतंत्रता ॾिनी, पर हू पंहिंजो पाण खे बंधन में रखंदा आहिनि। कॾहिं ग्रुप ठाहे करे ऐं कॾहिं सोच संकीर्ण रखी करे, नंढड़ी सोच रखी करे, त उहे त हिते बि बंधन में ई रहंदा, घर में बि बंधन में रहंदा। मुक्तीअ जो अर्थ आहे कि असां जिते रहूं मुक्त रहूं। असां कंहिंसां ॿधल न हुजूं कि हीअ शइ हली वञे त असां बि दुखी थी वञूं। मुक्ति जी चाह न रखूं। मुक्तीअ जी चाह न रखंदासीं, ऑटोमेटिक सदगुण असांजा वधंदा वेंदा, पर उहे सदगुण असांजे लाइ कोन हूंदा, न को असांखे उनजो को अहंकार हूंदो। उहे संसार जे लाइ, संसार जे भले लाइ। हिकु सुठो माण्हू अलाए घणनि जो भलो कंदो आहे, हिन धरतीअ ते सुंदरता वधाईंदो आहे। हिकु गुणनि सां भरियल माण्हू, त असां बि पंहिंजा सदगुण वधायूं, अवगुणनि खे नाश कयूं। मन मां कढी विखार, रख सिक शरधा ऐं प्यार, तूं मूरत मन में विहार प्यारा, प्यारे फिर भुअजी, प्यारे फिर भुअजी। मन मां कढी विखार, रख सिक शरधा ऐं प्यार, तूं मूरत मन में विहार प्यारा, प्यारे फिर भुअजी, प्यारे फिर भुअजी। मिली दुर्लभ तोखे देही, साखी न विञाए वेही। मिली दुर्लभ तोखे देही, साखी न विञाए वेही। करे खोटा कर्म अजाया, न लोक लजाए वेही। खणी ख्वारी तूं बदकारी, कर जीवन ना बेकार। मन मां कढी विकार, रख सिक शरधा ऐं प्यार, तूं मूरत मन में विहार प्यारा, प्यारे फिर भुअजी, प्यारे फिर भुअजी।
निहठो बणी निमाणो कर की न कॾहिं तूं माणो निहठो बणी निमाणो हर हाल में खुश रहो तूं भगवान जो मन भाणो सब सह तूं ये चो तूं सब सह तूं तुझा मालिक कुर्ब पार मन मां कढी विकार रख सिक शरधा में प्यार तूं मूरत मन में विहार प्यारा प्यारे प्रभु जी मन मां कढी विकार रख सिक शरधा में प्यार तूं मूरत मन में विहार प्यारा प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी त साधक खे घुर्जे कि हमेशा भगवान जो चिंतन करे जैसा असली संबंध है उन जे बारे में सोचे उन जे तरफ कदम वधाए ऑटोमेटिक ही आसुरी संपत्ति छुटंदी वेंदी ही बंधन टुटंदा वेंदा कटजंदा वेंदा बाक़ी थी त इहो रहियो आहे माण्हू ख़ुदि बंधन पैदा पियो थो करे रोज ख़बर पएसि नथी मनुष्य खे वो अज्ञानता जे करे दुख पैदा पियो थो करे दुकान जा बंधन भाई दुकान छाजे लाइ शुरू कयो वियो हो माण्हू भुलिजी चुको आहे व्यापारी भुलिजी चुका आहिनि कि दुकान छो खोलियो वियो हो छाजे करे दुकान बि हिकु धर्म थींदो आहे व्यापार बि हिकु धर्म थींदो आहे उन में ग्राहक खे देवता मञियो वेंदो हो पहिरीं कि भाई मूंखे पहिरीं त छा शौक़ु व्यापारी खे लॻंदो हो मूंखे शौक़ु आहे कि मां कुझु ॾियां कुझु वठां इहो मां वापार कयां ताकि मुंहिंजी घर गृहस्थी बि हले ऐं मुंहिंजो शौक़ु बि पूरो थिए मुंहिंजो टैलेंट बि थिए ऐं समाज में मां उथण वेहण जे लाइक़ु बि थियां मक़सदु इहो हूंदो हो अॼु बि आहिनि अहिड़ा के व्यापारी कि दुकान जेको आहे ॾाढी वैल्यू रखंदो आहे हिकिड़े खे मां चयोमांसि ॿुधाए पियो कि दुकान जेको आहे मुंहिंजी दुकान जी हेतिरी क़ीमत आहे करोड़नि में त चयोमांसि करोड़नि में क़ीमत आहे त एतिरी कमाई अथव चई न चयोमांसि किराए ते ॾेई छॾियो किरायो एतिरो मिलंदव चई उहो बि कोन एॾो मिलंदो चयोमांसि व्याज केॾो थी वियो त उन हिकु सुठी ॻाल्हि ॿुधाई मूंखे ख़बर न हुई चई एतिरी कमाई बि कोन्हे पर हिकु क्लास ठही वेंदी आहे असांजी हिकु हूअ ठही वेंदी आहे कि फलाणो माण्हू दुकान सां पहचान थी वेंदी आहे हिकु बैठक थी वेंदी आहे कि भाई फलाणो मोना साड़ी सेंटर वारो ईअं चवंदा मोना साड़ी सेंटर वारो बसि हिकु बैठक आहे हिकु शान आहे कि भाई फलाणो इहा पहचान आहे उनजी महिनत जी भाई मोना साड़ी सेंटर इहा उनजी कर्मनि जी महिनत जो हिकु प्रतीक आहे कि उनजो मालिक हे आहे त व्यापारी जो इहो धर्म आहे कि हानि लाभ पंहिंजी जॻह ते हिकु जेको मुंहिंजी पहचान आहे उहा बरक़रार रहे ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजो टैलेंट इहो ई आहे मुंहिंजो शौक़ु इहो आहे मुंहिंजो सुपिनो इहो आहे कि मां कुझु मां मुंहिंजी दुकान ते ग्राहक अचनि मां उन्हनि सां प्रसन्नता सां ॻाल्हायां मां उन्हनि जी मनचाही शइ उन्हनि खे ॾियां चाहे मोबाइल या कुझु बि उन्हनि खे मनचाही शइ मिले उहे ख़ुशि थियनि मूंखे पैसा ॾियनि ऐं मां वरी ॿियो माल वठी करे आनंद पूर्वक व्यापार कयां व्यापारीअ जा इहे कुझु धर्म थींदा आहिनि पर माण्हू भुलिजी वियो हाणे स्थिति अहिड़ी आहे
जो स्वार्थ 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 ऐं व्यापार इन लाइ करिणो आहे कि 2 पैसा कमाईंदासीं तॾहिं त पीअंदासीं। हाणे इहा स्थिति थी वई आहे भई अगरि कमाईंदासीं न त पीअंदासीं किथां, ऐं पीअण महिल चवंदा कमायूं छाजे लाइ था भाती। इहे हिक ॿिए जा पूरक थी विया आहिनि डायलॉग। ऐं उन खां पोइ वरी अहंकार कीअं वधायूं, ग्राहकनि सां बदतमीज़ी कीअं कयूं, अगरि उहो कम जो आहे त सुठे सां ॻाल्हायूं, अगरि कम जो कान्हे त छिड़कू ॾेई भॼायूं। कीअं अहंकार, कीअं कॉम्पिटिशन, ऐं गंदी कॉम्पिटिशन थी वई आहे त भुलिजी विया माण्हू, पंहिंजो पाण खे ख़ुदि दुखी माण्हुनि पाण कयो। हे त मां केवल व्यापार जी मिसाल ॾिनी, ईअं ई हर क्षेत्र थी सघे थो जंहिंजो उद्देश्य हो असां स्वतंत्र थियूं। हर कम जो उद्देश्य इहो थींदो आहे कि असां स्वतंत्रता महसूस कयूं। जीअं मां सत्संग थो कयां, सत्संग करण में मूंखे स्वतंत्रता महसूस थींदी आहे, मजबूरी कान महसूस थींदी आहे। हीउ तबलो वॼाईंदो आहे, हिनखे स्वतंत्रता महसूस थींदी आहे। तव्हां हिते ॿुहारी पाईंदा, कॾहिं चादरूं विछाईंदा, तव्हांखे स्वतंत्रता महसूस थींदी। कर्म बि थी वियो ऐं योग बि थी वियो। त हर कमु ईअं थियणु खपे, कर्म बि ऐं योग बि स्वतंत्र थी करे असां संसार जी सेवा कयूं, संसार खे सुंदर बि बणायूं। पर अगरि ईअं नथा कयूं त असां बंधन में त ईंदासीं, आसुरी संपत्ति बि वधाईंदासीं। मां उन ॾींहुं चयो न, कल्ह शायदि मालिक न थियूं, माली थियूं। पाणी ॾियूं असां पोख खे। भॻवान असांखे मोकिलियो ई इन लाइ आहे धरतीअ ते कि तव्हां जेके ॿिया सुम्हियल आहिनि उन्हनि खे जाॻायो, तव्हां बि सुठा थियो। हिन धरतीअ खे तव्हांखे सुठो ॾिसी करे ज़रूरु ॿियनि खे या त ईर्ष्या थींदी या प्रेरणा जाॻंदी कि असां बि सुठा थियूं। अगरि हिकु बि सुठो माण्हू पैदा नथो थिए तॾहिं त ॿिया सुठा पैदा नथा थियनि। हिकु रुॻो पैदा थींदो न, ॿियनि खे हलचल त थींदी। त असां ई थी वञूं न सुठा। असां ई सुठा माना स्वतंत्र, आज़ाद, न को जलेबी दिमाग़ में, न को कोई बंधन, न सत्संग जो बंधन, न जलेबियुनि जो बंधन, न ज्ञान जो बंधन, न मन जे वीचारनि जो बंधन। असांखे के वीचार बि डिस्टर्ब न कनि, असांखे आज़ादी हुजे, असांखे जेको सोचणो हूंदो उहो ई सोचींदासीं। परेशान करण वारा वीचार असां कोन सोचींदासीं। एतिरा असां स्वतंत्र हुजूं। असांखे फ्रीडम, आज़ादी असांजो जन्मसिद्ध अधिकार आहे। स्वाधीनता, स्वतंत्र रहनि। त सभिनि खां पहिरीं असां उहे सभु शयूं हटायूं जेके बंधन में विझनि थियूं। ओशो चुटकुलो ॿुधाईंदो हो कि अमीर माण्हू त बंधन में आहे, पैसे वारो, बंगलो ऐं धन जे करे, पर ग़रीब बि बंधन में आहे। भिखारी बि बंधन पैदा करे छॾींदो आहे। कीअं? हिकिड़े भिखारीअ खे सेठ खे चयो, साईं 10 रुपया था ॾियो, कुझु था ॾियो। वो वॉक ते निकितो हो सेठ सुबुह जो, चयसि मां पैसा थोरी खणी निकितो आहियां, मूं वटि आहिनि ई कोन पैसा। हुन चयसि साईं ॾिसो हुजेव मथां, चयसि कोन्हनि, पोइ वठिजांइ। ईअं चई करे वियो हली। त भिखारीअ जे अहिड़नि माण्हुनि जे करे मुंहिंजा लखे रुपया ॿुॾी चुका आहिनि। अहिड़नि माण्हुनि जे करे रोज़ 10 रुपया करे मुंहिंजा लखे रुपया खाई विया आहिनि। माण्हू खाई चुका भिखारीअ जा। त उहो बि बंधन पियो थो पैदा करे, मुंहिंजा पैसा ज़बरदस्ती। ऐं के वरी ॿियो जोक हो, भिखारी जी एसोसिएशन हुई, उन्हनि किराया वधी विया एरोप्लेन में, फ्लाइट जा। त उन में ऑब्जेक्शन कयनि भई तव्हांखे कहिड़ी दिक़त? चयो न इहो ग़लति आहे। न घटाया विया, फ्लाइट जो किरायो घटायो वियो। त हिननि भिखारियुनि ऑब्जेक्शन कयो, भाई तव्हांखे कहिड़ी दिक़त? चयो असांखे दिक़त इहा आहे कि जॾहिं फ्लाइट हवाई जहाज हितां लंघंदो हो मथां, असां ॾिसी करे ख़ुशि थींदा हुआसीं कि असां हिन में कोन वेठा आहियूं,
जेके वेठा आहिनि उन्हनि जा 5000 लॻी रहिया आहिनि ऐं तव्हां हाणे 2500 कया अथव त हाणे उन्हनि जा 2500 लॻी रहिया आहिनि। असांजा अॻे 5000 बचंदा हुआ, हाणे 2500 था बचनि। अॻे असां सोचींदा हुआसीं 5000 बचायासीं, असां कोन वेठासीं हिन में, हाणे 2500 था बचायो। 2500 केरु भरींदो असांजे? हाणे जीअं हिकु ढोलक वारो आहे, उहो रोज़ हिसाब पियो थो करे। जॾहिं खां लॉकडाउन लॻो आहे, भई में मार्च में इतने कमाता था, अप्रैल में इतने में कमाता था। अरे कमाता था, अरे तू जून ताईं पे तो जोड़ी, मेरा इतना नुकसान हो गया है। ये बंधन माण्हू पाण पियो थो पैदा करे, अलाए छो। चाहे त माण्हू हिन लॉकडाउन जो बि आनंद वठी सघे थो, ॾाढो सुठो आनंद वठी सघे थो। ही आनंद जे लाइ त मिलियो आहे। मोरारी बापू चवंदो आहे कि सॼे साल में सावण जो महीनो इन लाइ रखियो वियो हो कि माण्हू 11 महीना भॼ डुक करे कर्म करे, पर सावण जे महीने में कोई शुभ कर्म न थींदो आहे। शादी बादियुनि जा मुहूर्त न हूंदा आहिनि, न गृह प्रवेश न छा। इन में वेही करे भक्ति करे। ॾाढा त निकिरंदा ई कोन्हनि साधु संत घरां, चौमासो कंदा आहिनि, के 3 महीना, के 4 महीना, के 2 महीना, चतुर्मास, के सावण जो रुगो महीनो। त सॼे साल में सावण जो महीनो रखियो वियो आहे भक्तीअ जे लाइ, हिन जे लाइ। जेको हिकु साल जो न करे सघे उन लाइ ॿी व्यवस्था आहे, अधिक मास। 3 सालनि में हिकु दफ़ो कोई धर्म कर्म न, कोई शुभ कार्य न, केवल भक्ति। नालो या धर्माऊ महीनो, धर्म कर्म करे। वो 1 महीनो धर्म कर्म करे, पर उन में बि नथो करे सघे त हिकु ॿी व्यवस्था आहे। हर 100 साल में का न का अहिड़ी महामारी ईंदी आहे जेका सॼी व्यवस्था ठप करे छॾींदी आहे, भॼ डुक ऐं घर विहारे छॾींदी आहे कि तूं धर्म कर्म कर, तूं भाव भक्ति भॼन भाव कर, तूं भॻवान जी कथा ॿुध। उहो वरी महीने लाइ न थींदो आहे, उहो सॼो साल उहो हूंदो आहे। त सॼो साल असांखे मिलियो आहे भाव भक्ति करण लाइ, आनंद पाइण जे लाइ, एंजॉय करण लाइ, आत्मा जो एंजॉय, हो फालतू एंजॉय न, मुक्त थियण जे लाइ। त श्री कृष्ण भगवान चए थो दैवी संपत्ति मुक्त थियण जे लाइ थींदी आहे। 2 ॻाल्हियूं अथव, जेको मुक्त थी वियो, जे मुक्तीअ लाइ प्रयास कयो, उन में देवी संपदा पाण ई अची वेंदी। ॿियो तरीक़ो आहे कि देवी संपदा अर्जित करे माण्हू, जेके जेके असां ॿुधियोसीं, उहे बि गुण धारण करे त मुक्त थी वेंदो। इहो बि तरीक़ो आहे। ऐं आसुरी संपत्ति आहे ॿधण जे लाइ, ॿधी छॾींदी आहे आसुरी संपत्ति। त ईअं चई सघूं था जेको माण्हू उहो सभु आसुरी संपत्तीअ वारा कम करे थो, दंभ घमंड पाखंड, उहो पंहिंजो पाण खे ॿधंदो थो वञे। या ईअं चऊं जेको माण्हू पंहिंजो पाण खे ॿधंदो थो वञे, उन में ही अवगुण ईंदा था वञनि। त बंधन माण्हू ख़ुदि पाण पियो थो पैदा करे, असुर गुण पाण पियो थो, जिते पराधीन थो थी वञे, मजबूर थो थी वञे। कंहिंखे पीअण जी आदत आहे त उन पंहिंजो पाण खे ॿधी छॾियो शराब सां, कि हाणे न पीअंदो त उहो रही न सघंदो। इहो बंधन आसुरी संपत्ति आहे। त या त असां बंधन मुक्त थियूं, पंहिंजी सोच थोरी उहो कयूं, सीमित सोच छॾे करे असीम सोच कयूं। सीमित सोच हुई मंथरा जी, रामायण में राम जो राज्याभिषेक थिए पियो, सभु ख़ुशि थियनि पिया, सभिनि खे प्रसन्नता। बसि मंथरा जी सोच सीमित कि मुंहिंजो छा थींदो, अरे तुंहिंजो कहिड़ो मतिलबु, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजी राणी कंहिंखे जो छा थींदो। त उन चक्कर में, सीमित सोच जे चक्कर में राम खे वनवास ॾियाराए छॾियईं। त आसुरी हुनजी अॼु बि निंदा थींदी आहे मंथरा जी। त सीमित सोच वारो केवल स्वार्थ ॾिसंदो आहे पंहिंजो, ॿियो कुझु बि न ॾिसंदो आहे। श्री कृष्ण भगवान हाणे अर्जुन खे चएसि थो, अर्जुन तूं अगरि पुछी कि तूं कहिड़े स्वभाव जो आहीं,
त मां तो तोखे ॿुधायां तूं दैवी संपत्तीअ वारो माण्हू आहीं। अर्जुन खे तो कृष्ण भॻवानु चयसि तूं शोक न कर, तूं दैवी संपदा खे पाण सां गॾु खणी करे ॼाओ वई, तूं स्वतंत्र थियण लाइ आयो वई। तुंहिंजो जंहिं परिवार में जनम थियो आहे, कुंती या तुंहिंजा भाउर जेके आहिनि युधिष्ठिर आदि, ये सभु धर्मात्मा आहिनि। तुंहिंजो पिता बि धर्म ते हलंदो हो, त तूं इहा चिंता न कर। तूं तो सम्झी कि अगरि मां हिनखे मारींदमि त मां असुर थी वेंदुमि, मां असुरी संपत्तीअ वारो थी वेंदुमि, छो त क्रोध कठोरता इहे सभु इहे थी विया। पर तूं चिंता न कर, तूं कंफ्यूज़ न थी, तूं सुठो वहीं। ॾिसो, सुठे माण्हूअ खे पंहिंजी सुठाई नज़र कोन ईंदी अथव। सुठे माण्हूअ खे ख़बर ई न हूंदी, छो त हू उन्हनि खां अलॻि थी चुको हूंदो आहे। उन में बि उनजो बंधन कोन हूंदो आहे, पंहिंजे सुठनि गुणनि में बि बंधन न रखंदो आहे उहो। त अर्जुन खे ख़बर कान्हे, कृष्ण भॻवानु हौसलो थो वधाएसि, चएसि तो तूं सुठो आहीं, तूं दैवी संपत्तीअ वारो माण्हू आहीं, तोखे ख़बर कान्हे। हीअ त मोह अची वियो आहे तोखे अज्ञानता जे करे। पर हीअ अज्ञानता हूअ कान्हे जेका आसुरी संपत्तीअ जो मूल आहे। हीअ मोह वारी हिकु पंहिंजो कुटुंब परिवार ॾिसी करे तोखे उत्पन्न थियो आहे। पर सच त इहो आहे कि तुंहिंजी मंशा दैवी मंशा आहे। माण्हूअ जी मंशा ॾिसबी आहे, कर्म थोड़ी, ॻाल्हियूं थोड़ी, भई ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे, हुनजी मंशा छा आहे, नियत हुनजी कहिड़ी आहे। अर्जुन जी नियत त सुठी हुई न। हू जेको चए पियो भाई मां लड़ाई न कंदुमि, मां हेॾो खून न वहाईंदुमि, हेॾो ई हिंसा छो थिए, त ही सभु हुनजी मंशा त सुठी आहे न। ईअं त हरामी माण्हू बि चवंदा आहिनि लड़ाई छो थिए, झगड़ो छो थिए, हूंदो अथसि स्वार्थ, पर छो पाण विढ़ूं। त उहो असुरी संपत्तीअ वारो पियो थो चए, ऐं अर्जुन दैवी संपत्तीअ वारो पियो थो चए। हिनजी मंशा नेक आहे। मंशा अगरि कंहिंजी सही न आहे, मंशा आसुरी आहे, पर ॻाल्हियूं दैवी पियो थो करे, त संसार खे त शायदि उहो इम्प्रेस करे वेंदो, पर भॻवान खे इम्प्रेस न करे सघंदो। ऐं जंहिंजी मंशा ठीकु आहे, मंशा सुठी आहे, ॿिए जे भले जी इच्छा आहे, ऐं ॿाहिरां शायदि नज़र थो अचे कि जीअं मोरारी बापूअ जे लाइ हुनजी मंशा, मां हिकिड़े संत खे बसि एतिरो ई चयोमांसि कि तव्हां चओ था मोरारी बापू हीअं छो चई ॾिनई, हीअं छो, त बसि एतिरो ॿुधायो, छा तव्हां इहो त चवणु चाहियो कि हुनजी मंशा इहा हुई जंहिं हिसाब सां प्रचार पियो थो कयो वञे। जी न, मंशा त कोन हुई, चयोमांसि बसि मंशा ई ॾिसबी आहे न, संत छा ॾिसंदो आहे। त संत थी करे हुनजी मंशा न ॾिसंदा त छा भीड़ ॾिसंदा, भई ॿिया छा था चवनि। चुप थी वियो। मंशा महत्वपूर्ण आहे, नियम भी महत्वपूर्ण कोन्हे कि नियम तो ये बोलता है। ॾाढा ईअं चवनि नियम तो ऐसा है, नियम तो ये बोलता है। अरे छोड़ नियम, नियत महत्वपूर्ण है। साम्हूं वारे जी नियत छा आहे बसि। त अर्जुन जी नियत ॾाढी सुठी हुई, हुनजी मंशा ॾाढी सुठी हुई। तॾहिं कृष्ण भॻवानु चएसि थो अर्जुन तूं चिंता न कर, मां तो चवें तूं युद्ध कर, लड़ाई कर। तूं दैवी संपत्तीअ वारो आहीं, जन्म जात ॼमण खां ई तूं हमेशह ई ॿियनि जे भले जी सोचींदो आहीं, तूं युद्ध कर। त हिते असां रखूं था सत्संग खे, वरी पोइ श्रवण कंदासीं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।